नाज़रीन, बदीन में पीपुल्स पार्टी पारां सिंध में पानी जी मुसलसल खोट खिलाफ़ एहतजाजी रैली कढी। धरणो हणण खां पोइ लवारी पैलेस ते अॻूणे सेनेटर आजिज़ धामरा ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध सां पाणी मामले ते थींदड़ वेसा घाती जी शदीद मज़म्मत कई आहे। तफ़सील ॾिसूं था दीदार मल्हा जी इन रिपोर्ट में। बदीन में पीपल्स पार्टी तरफां पानी जी खोट खिलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरे करण खां पोइ वज़ीर आला मावन ख़ुसूसी पीरुल्लाह कुरैशी जे लवारी पैलेस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साबिक़ा सेनेटर आजिज़ धामरा चयो त वफ़ाक़ी हुकूमत जो सिंध सां रवैयो इंतहाई अफ़सोसनाक आहे। हिन वक़्तु सिंध में पानी जी शदीद खोट आहे। ख़ासि तौर ते सिंध जा पोछड़ वारा ज़िला ठठो ऐं बदीन पानी जी सख़्त खोट आहे। इर्सा जेका आहे, जेका हिकिड़ी मुकमल आइनी इदारो आहे, उहा पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी करण जे बजाए तौसा खां गुड्डू ताईं जेका शार्टेज आहे पानी जी, उन जो अॼु ॾींहं ताईं को बि जवाब ॾियण जे लाइ इर्सा चेयरमैन तैयार न आहे। सिंध बर्दाश्त नहीं करेगा। आप अपनी वजारतों के लिए खामोश और मसलियत पसंदी का मुजाहरा करें, सिंध नहीं करेगा। और मैं ये बात वाज़ेह करना चाहता हूं, आप एक छोटी सी वजारत के लिए सिंध में बदीन के पानी के इशू पे अगर खामोशी का रोजा रख के बैठे हैं, पीपुल्स पार्टी नहीं रखेगी। अगर मेरे सारे सूबे का इक़्तिदार चला जाए तो कोई बात नहीं, मगर हम सिंध के पानी, सिंध के हुकूक और सिंध के अवाम की सेहत और उसकी जिंदगी और मौत के मामले पे कंप्रोमाइज नहीं करेंगे। हम अपने अवाम को उनके साथ बैठ के ये रियलाइज करा रहे हैं कि हम आपके साथ हैं, फिर आखिरी मंजिल हमारी कमू शहीद होगी और वो पाकिस्तान को बचाने की तहरीक होगी। सिंध के अवाम पाकिस्तान के अवाम है और सिंध टेल है। वो फसल जो फर्स्ट मई को होना था इस कोस्टल बेल्ट में अभी तक नहीं हो पाया। हिन जो उहो बि चवणु हो त हितां खां चूंडियल नुमाइंदा जेके वफ़ाक़ में वेठा आहिनि, उहे बि सिंध जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ वफ़ाक़ सां नथा ॻाल्हाइनि ऐं सिंध असेंबली में मुख़ालिफ़ दौर वारा बि सिंध जो केस ख़राब करण लाइ कराची खे पाणी ॾियो जो शोशो करे रहिया आहिनि। हिन चयो त आऊं सिंध मां चूंडजी आयल PTI ऐं GDA समेत MQM जे दोस्तनि खे चवां थो त पहिरियां वफ़ाक़ खां कराची लाइ मंज़ूर थियल 1200 क्यूसेक पाणी वठराए ॾीन, पोइ सिंध हुकूमत ते इल्ज़ाम हण। हिन वधीक चयो त अगरि वफ़ाक़ सिंध जे हिसे जो पाणी नथो ॾिए त असां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में कमू शहर सिंध ऐं पंजाब जी सरहद ते धरणो हणंदासीं। उन मौक़े ते सांस वज़ीर आला सिंध जे मावन ख़ुसूसी पीरुल्लाह कुरैशी, MPA बदीन हाजी ताज मोहम्मद मला, MPA तंज़ीला कमरानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन जिले जे सदर हाजी रमज़ान चांडियो, PP यूथ सूबाई सदर नायाब लिगारी, कबूल मोहम्मद खटियान समेत अहम रहनुमा गॾु हुआ। कैमरामैन ज़ुबैर पुसो साण दीदार हुसैन मल्ला, मेरा TV न्यूज़।